हैदराबाद में पठाणन हथां बेदर्दी से कत्ल थियल नौजवान बिलावल काका के कत्ल खिलाफ जुडो में जसकम एसटीपी QAT तरफा देशी न्यास खोसो शाहिद कलोई, देशी अब्बास खोसो, इशफाक लगारी, कादिर भमरो, नईम खोसो, ताराचंद सिंधी, डॉक्टर सैफरिंद मदन लाल सिंधी ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्याला होटल का रैली कढी टाउन कमेटी वटि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मैन स्टेशन रोड ते कारकुननि पारां पठाणनि जे बंदि करायल होटल ते जुडो पुलिस पारां सिक्योरिटी ॾिनी वई। एहतजाजी रैली के खिताब कंदे अॻवाणनि चयो त हैदराबाद में अफ़गानी पठाणनि सिंधी नौजवान बिलावल काका के बेदर्दी सां क़त्ल करे वॾी दहशतगर्दी कई आहे। अफ़गानी पठान जेके पनाहगीर थी सिंध में आया ऐं हाणे सिंधियुनि जो क़त्लेआम पिया कनि, जेको अमल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। उन्हनि चयो त अफ़गानी पठान सिंध में केतिरा ई गैर क़ानूनी कम करे रहिया आहिनि, मंशियात खां वठी हथियारनि जो विकिरो सरेआम कनि था। ही सिंध जे अमन लाइ वॾो ख़तरो आहिनि।